पंजाबी ड्रामे जी नई अपडेट में तव्हां सभिनी फ्री फैन खे ख़ुशि आमदीद। दोस्तों अॼु रिव्यू करण वारा आहियूं मेगा सोप सीरियल पंजाबी। अचण वारा एपिसोड थियण वारा आहिनि धमाकेदार। इन में हिकु नए अदाकार जी बि एंट्री थियण वारी आहे। छा उहो मूसा आहे इहा बि तव्हांखे ॿुधाईंदासीं हिन अपडेट में सॼी कहाणी। इन वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदा थी सघे त असांजे यूट्यूब चैनल यानी शायदि को वर्क खे ज़रूरु सब्सक्राइब लाइक शेयर कंदा। दरअसल दोस्तों हाणे अचण वारे एपिसोडनि में मूसा जी एंट्री त फ़िलहालु न आहे थियणी। अॻिते जेका ॿिया स्पेल आहिनि उन्हनि में ख़बर मिली आहे त मूसा जो इम्कानु आहे मथां उन खे ऐड कयो वञे। बाक़ी जेका हीअ अदाकार चाकर हुन सांवल इहे फ़िलहालु विढ़ंदा रहंदा ऐं जाबर इन्हनि जो ई किरदारु तव्हांखे अॻिते नज़र ईंदो रहंदो। हुन दोस्तो सांवल परेशान आहे त जाबर वारा जे कामयाबु थी विया चाकर खान खे मारण में त पोइ असांजे लाइ मुसीबत थी वेंदी, या हू शक असांजे मथां पक कराए या त असांजे लाइ मुसीबत थी वेंदी। इन खां बहितर आहे त असां को तरीक़ो कयूं। हाणे जेको आहे दोस्तो दरअसल चाकर खान खे आहिस्ता आहिस्ता सॼा राज़ ॿुधाईंदो वेंदो सांवल। हिकु मन न ॿुधाईंदो, आहिस्ता आहिस्ता सांवल खे चवंदो चाकर मूंखे सभु राज़ ॿुधाईंदा। उहो चवंदो जंहिंमें बर्दाश्त ई एतिरी आहे, जॾहिं बर्दाश्त तुंहिंजी फाइनल थी वेंदी त मां ॿुधाए छॾींदुसि। हाणे हिन जाबर वारा रुंडे वारा हिकु थी चुका आहिनि, हिन खे परेशानी आहे त असां चाकर खान खे दुफ़े कयूं पोइ पाण में पिया निबरंदासीं।